ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 23/9/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठे मिठे ॿार अंदर में ॾींहुं राति बाबा बाबा हलंदो रहे त अपार ख़ुशी रहंदी। बुद्धि में रहंदो बाबा असांखे कुबेर जा खज़ाना ॾींदा आहिनि। बुद्धि में रहंदो बाबा असांखे कुबेर जा खज़ाना ॾींदा आहिनि। प्रश्न: बाबा के ॿारनि खे ऑनेस्ट अर्थात फूल चईंदा आहिनि, उन्हनि जी निशानी ॿुधायो। उत्तर आहे, ऑनेस्ट फूल उहो आहे जो कॾहिं बि माया जे वश न थींदा आहिनि, माया जी खिटफिट में न ईंदा आहिनि। अहिड़ा ऑनेस्ट फूल लास्ट में ईंदे हुए बि फास्ट वञण जो पुरुषार्थ कंदा आहिनि। उहे पुराणनि खां अॻियां वञण जो लक्ष्य रखंदा आहिनि, पंहिंजे अवगुणनि खे कढण जे पुरुषार्थ में रहंदा आहिनि, ॿियनि जे अवगुणनि खे न ॾिसंदा आहिनि। ओम शांति। शिव भॻवान वचु उहो थियो रूहानी बाप। शिव जी शिव त सुप्रीम रूह आहे, आत्मा आहे न। बाप त रोज़ रोज़ नई नई ॻाल्हियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। गीता ॿुधाइण वारा सन्यासी आदि ॾाढा आहिनि, उहा बाप खे यादि करे न सघनि। बाबा अक्षर कॾहिं उन्हनि जे मुख सां निकिरी न सघे। ये अक्षर आहे ई ग्रस्त मार्ग वारनि जो। कहिड़ो? बाबा। श्री बाबा मतिलबु बाप। त बाबा चवनि था कि बाबा अक्षर कंहिंजे मुख सां निकिरी सघंदो आहे, इहे गृहस्थनि जे मुख सां निकिरी सघंदो आहे। उहो त निवृत्ति मार्ग वारा आहिनि, उहो ब्रह्म खे यादि कंदा आहिनि, मुख सां कॾहिं शिव बाबा न चईंदा। भले तव्हां जांच करो, सम्झो वॾा वॾा विद्वान सन्यासी चिन्मयानंद आदि गीता ॿुधाईंदा आहिनि। ईअं न कि उहा गीता जो भॻवानु श्री कृष्ण खे सम्झी उन्हनि सां योग लॻाए सघंदा आहिनि, न। उहा त वरी बि ब्रह्म सां गॾु योग लॻाइण वारा ब्रह्म ज्ञानी तत्व ज्ञानी आहिनि। श्री कृष्ण खे कॾहिं उहो बाबा न, श्री कृष्ण खे कॾहिं कोई बाबा चए इहे न थी सघंदो आहे। त श्री कृष्ण गीता ॿुधाइण वारो बाबा त न ठहियो न। शिव त सभिनि जो बाबा आहे। शिव खे सभु बाबा चईंदा आहिनि, श्री उहो सभु आत्माउनि जो बाप आहे। सभी आत्माऊं उन्हनि खे पुकारदियूं आहिनि। परम पिता परमात्मा उहा आहे सुप्रीम परम। श्री परमधाम में रहण वारा आहिनि। तव्हां बि सभु परमधाम में रहंदा आहियो, परंतु उन्हनि खे परमात्मा चईंदा आहिनि। उहे कॾहिं पुनर्जन्म न वठंदा आहिनि। ख़ुदि चईंदा आहिनि, मुंहिंजो जन्म दिव्य ऐं अलौकिक हुयो। इहे कोई रथ में प्रवेश करे तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिण जी युक्ति ॿुधाए, इहे त ॿियो कोई थी न सघंदो आहे न। बाबा चईंदा आहिनि कि ख़ुदि चईंदा आहिनि, मुंहिंजो जन्म दिव्य ऐं अलौकिक आहे। ईअं कोई रथ में प्रवेश करे तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिण जी युक्ति ॿुधाए, इहे त न थी सघंदो आहे न। तॾहिं बाप चईंदा आहिनि, मां जो आहियां जीअं आहियां मूंखे कोई न ॼाणंदो। भई दुनिया वारनि त ईअं ठाहे छॾियो, माण्हुनि जे दिमाग़ में त वेही रहियो, ईअं ई थींदो आहे। अलाए कंहिं ठातो, अलाए कंहिं चयो त माण्हू हिकु चई त उहो ई मञंदा आहिनि। मां जॾहिं पंहिंजो परिचय ॾियां तॾहिं तव्हां मूंखे ॼाणे सघो। इहे ब्रह्म खे अथवा तत्वनि खे मञण वारा आहिनि। श्री कृष्ण खे वरी पंहिंजो बाप कीअं मञंदा? आत्माऊं सभु ॿार ठहिया, श्री कृष्ण खे सभु पिता कीअं चईंदा? ईअं थोरी चईंदा कि श्री कृष्ण सभिनि जो बाप आहे, ईअं चईंदा? ईअं थोरी चईंदा श्री कृष्ण सभिनि जो बाप आहे। असां सभु ब्रदर्स आहियूं न। ईअं बि न श्री कृष्ण सर्वव्यापी आहे। सभु श्री कृष्ण थोरी थी सघंदा आहिनि। अगरि सभु श्री कृष्ण थियनि त हुनजो बाप बि खपे न। मनुष्य ॾाढा भुलिजी विया आहिनि, न ॼाणंदा आहिनि, तॾहिं त चईंदा आहिनि मूंखे कोटनि में कोई ॼाणंदो आहे। श्री कृष्ण खे त कोई बि ॼाणे वठंदो है न। सभु विलायत वारा बि उन्हनि खे ॼाणंदा आहिनि। लॉर्ड कृष्णा चईंदा आहिनि, चित्र बि आहिनि, असली चित्र त न आहे। भारतवासियुनि सां ॿुधंदा आहिनि, इन्हनि जी पूजा ॾाढी थींदी आहे। त पोइ
गीता में ये लिखी छॾियो अथनि श्री कृष्ण भॻवान वाचे। हाणे भॻवान खे भला लॉर्ड चईंदासीं छा? लॉर्ड कृष्णा चईंदा आहिनि न। लॉर्ड जो टाइटल वास्तव में वॾे माण्हुनि खे ॾींदा आहिनि, उहो त सभिनि खे ॾींदा रहंदा आहिनि। हिनखे चइबो आहे अंधेरी नगरी। कोई बि पतित मनुष्य खे लॉर्ड चई ॾींदा आहिनि। काथे इहे अॼु जा पतित मनुष्य, काथे शिव श्री कृष्ण। बाप चईंदा आहिनि जो तव्हांखे ज्ञान ॾींदो आहे उहो पोइ गुम थी वेंदो आहे। मां ई अची करे नई दुनिया स्थापना कंदो आहियां। ज्ञान बि मां हाणे ई ॾींदो आहियां। मां जॾहिं ज्ञान ॾियां तॾहिं त ॿार ॿुधनि। मुंहिंजे बग़ैर कोई ॿुधाए न सघे, ॼाणंदो ई न आहे। छा सन्यासी शिव बाबा खे यादि करे सघंदा आहिनि? उहे चई बि न सघंदा आहिनि कि निराकार गॉड खे यादि करो। कॾहिं ॿुधियो? ॾाढा पढ़ियल लिखियल मनुष्य बि सम्झंदा न आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि श्री कृष्ण भॻवानु न आहे। मनुष्य त उन्हनि खे ई भॻवानु चईंदा रहंदा आहिनि। केतिरो फ़र्क़ु आहे न। श्री कृष्ण त भॻवानु न आहे, मनुष्य त उन्हनि खे ई भॻवानु चईंदा रहंदा आहिनि। केतिरो फ़र्क़ु थी वियो। बाप त ॿारनि खे वेही पढ़ाईंदा आहिनि। श्री कृष्ण भॻवानु न आहे, मनुष्य त उन्हनि खे ई भॻवानु चईंदा रहंदा आहिनि। केतिरो फ़र्क़ु आहे। बाप त ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। उहो बाप टीचर गुरु बि आहे। शिव बाबा सभिनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। न सम्झण जे कारण त्रिमूर्ति में शिव रखंदा ई न आहिनि। ब्रह्मा खे रखंदा आहिनि, जेके प्रजापिता ब्रह्मा चईंदा आहिनि, प्रजा खे रचण वारो। परंतु उन्हनि खे भॻवानु न चईंदासीं। भॻवानु प्रजा न रचंदो आहे। भॻवान जा त सभी आत्मायूं ॿार आहिनि। पोइ कोई द्वारा प्रजा रचंदा आहिनि। तव्हांखे कंहिं एडॉप्ट कयो? ब्रह्मा द्वारा बाप एडॉप्ट कयो। ब्राह्मण जॾहिं ठहींदा तॾहिं त देवता ठहींदा न। इहा ॻाल्हि त तव्हां कॾहिं ॿुधी न आहे। प्रजापिता जो बि ज़रूरु पार्ट आहे, एक्ट बि खपे। एतिरी प्रजा किथां खां ईंदी? कुख वंशावली बि त थी न सघे न। वो कुख वंशावली ब्राह्मण चईंदा। असांजो सरनेम ब्राह्मण है न। नाम त सभिनि जो अलॻि अलॻि आहे। प्रजापिता ब्रह्मा त चईंदा आहिनि तॾहिं जॾहिं शिव बाबा हिननि में प्रवेश करे। इहा नई ॻाल्हि आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मूंखे कोई ॼाणंदो न आहे। सृष्टि चक्कर खे बि कोई न ॼाणंदो आहे। तॾहिं त ऋषि मुनि सभु नेति नेति चई ॾींदा आहिनि न परमात्मा खे, न परमात्मा जी रचना खे ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि जॾहिं मां अची करे पंहिंजो परिचय ॾियां तॾहिं ई तव्हां मूंखे ॼाणो। इन देवताउनि खे हुते इहो पतो थोरी पवंदो आहे असां इहे राज्य कीअं पायो। इन्हनि में ज्ञान न हूंदो आहे। पद पाए वरितो, पोइ ज्ञान जी दरकार ई न आहे। ज्ञान खपे ई सदगति जे लाइ। इहे त सदगति खे पायल आहिनि। इहे ॾाढी सम्झण जी गुह्य ॻाल्हियूं आहिनि। समझदारी सम्झे। बाक़ी जो ॿुढी मातायूं आहिनि उन्हनि में एतिरी बुद्धि त आहे न। उहे बि ड्रामा प्लान अनुसार हर हिकु पंहिंजो पार्ट वॼाइनि था है न। बाक़ी जो ॿुढी मातायूं आहिनि उन्हनि में एतिरी बुद्धि त न आहे न। उहे बि ड्रामा प्लान अनुसार हर हिकु पंहिंजो पाठ वॼाईंदियूं आहिनि। ईअं त न चईंदासीं न हे ईश्वर हिननि खे बुद्धि ॾियो है न। ईअं त न चईंदासीं न कि हे ईश्वर हिनखे बुद्धि ॾियो। सभिनि खे हिकु जहिड़ी बुद्धि असां ॾियूं त सभु नारायण ठही वेंदा। सभु हिक ॿिए जे मथां गद्दी ते वेंदा। छा? हा, एम ऑब्जेक्ट इहा सभिनि जी रहंदी आहे। सभु पुरुषार्थ करनि था न सां श्री नारायण ठहण जो। ठहींदा त पुरुषार्थ अनुसार न। अगरि सभु हथ उठाइण असां नारायण ठहींदासीं त बाप खे अंदरि में हसी ईंदी न। सभु हिकु जहिड़ा ठही न सघंदा। नंबरवार त हूंदा आहिनि न। नारायण दी फर्स्ट, सेकेंड, थर्ड, ईअं 8। जीअं एडवर्ड दी फर्स्ट, सेकेंड, थर्ड हूंदा आहिनि न। भले एम ऑब्जेक्ट इहा आहे, परंतु ख़ुदि सम्झी सघंदा आहिनि न। चलन अहिड़ी आहे त छा पद पाईंदा।
चलन अहिड़ी आहे त छा पद पाईंदा, पुरुषार्थ त ज़रूरु करिणो आहे। बाबा नंबरवार फूल खणी ईंदा आहिनि, नंबरवार फूल ॾेई बि सघंदा आहिनि, परंतु ईअं चईंदा न आहिनि, फंक थी वञनि। बाबा ॼाणंदा आहिनि, ॾिसंदा केरु जास्ती सर्विस करे थो उहो सुठो फूल आहे, पुठियां नंबरवार त हूंदा ई आहिनि। ॾाढा पुराणा बि वेठा आहिनि, परंतु उन्हनि में नया नया वॾा वॾा सुठा सुठा फूल आहिनि, पुठियां नंबरवार त थींदा ई आहिनि न। ॾाढा पुराणा बि वेठा आहिनि, परंतु उन्हनि में नया नया वॾा वॾा सुठा सुठा फूल आहिनि। चईंदा इहे नंबर 1 ऑनेस्ट फूल आहे, कोई खिटफिट ईर्षा आदि इन्हनि में न आहे। ॾाढनि में कुझु न कुझु खामियूं ज़रूरु हूंदियूं आहिनि, संपूर्ण त कोई खे चई न सघंदासीं। 16 कलर संपूर्ण ठहिण लाइ ॾाढी महिनत खपे। हाणे कोई संपूर्ण ठही न सघे। हाणे त सुठा सुठा ॿारनि में बि ईर्षा थींदी आहे, खामियूं त आहिनि न। बाप ॼाणंदा आहिनि सभु कंहिं प्रकार जो पुरुषार्थ था करनि, दुनिया वारा छा ॼाणनि, उहो त कुझु सम्झंदा ई न आहिनि, ॾाढा थोरा आहिनि, ग़रीब झटि सम्झी वेंदा आहिनि। बेहद जो बाप आयल आहे पढ़ाइण, है न, बेहद जो बाप आयल आहे पढ़ाइण। हुन बाप खे यादि करण सां असांजा पाप कटिजी वेंदा, है न। बेहद जा बाप आया आहिनि पढ़ाइण, बेहद जो बाप आयो आहे पढ़ाइण। हुन बाप खे यादि करण सां असांजा पाप कटिजी वेंदा। असां बाप वटि आया आहियूं, बाबा सां नई दुनिया जो वरसो ज़रूरु मिलंदो। असां बाप वटि आया आहियूं त बाप सां असांखे नई दुनिया जो वरसो ज़रूरु मिलंदो। नंबरवार त हूंदा ई आहिनि, 100 खां वठी करे 1 नंबर ताईं, परंतु बाप खे ॼाणे वरितो, थोरो बि ॿुधो त स्वर्ग में ज़रूरु ईंदो। 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग में अचणु कोई घटि ॻाल्हि आहे छा? ईअं त न कोई मर्दो त चईंदा 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग वियो। स्वर्ग आहे ई काथे, केतिरी मिसअंडरस्टैंडिंग करे छॾी आहे। वॾा वॾा सुठा सुठा माण्हू बि चई ॾींदा आहिनि फलानो स्वर्ग पधारियो। स्वर्ग चईंदा कंहिंखे आहियूं, अर्थ कुझु बि न सम्झंदा आहिनि। इहे सिर्फ़ु तव्हां ई ॼाणंदा आहियो तव्हां बि मनुष्य, परंतु तव्हां ब्रह्मण ठहिया आहियो न, पंहिंजे खे ब्रह्मण ई कहलाईंदा आहिनि। तव्हां ब्रह्मणनि जो हिकु ई बाप दादा आहे, त सन्यासियुनि सां बि तव्हां पुछी सघंदा आहियो कि इहो जो महावाक्य व भॻवान वाच्य आहे कि देह से देह जी सभु धर्म छॾो, मामेकम यादि करो, है न। देह से देह जी सभु धर्म छॾो, मामेकम यादि करो। छा इहे श्री कृष्ण चईंदा आहिनि, मामेकम यादि करो। तव्हां श्री कृष्ण खे यादि कंदा आहियो छा? कॾहिं न हा चईंदा आहियो। जो महावाक्य है भगवान वाच्य देह देह जी सभु धर्मनि खे छॾे मामेकम यादि करो, ये श्री कृष्ण चईंदा आहिनि मामेकम यादि करो। तव्हां श्री कृष्ण खे यादि कंदा आहियो छा? कॾहिं बि हा न चईंदासीं, उते ई प्रसिद्ध थी वियो आहे। परंतु वीचारियूं अबलायूं ॼाणंदियूं आहिनि, परंतु वीचारियूं अबलायूं वेंदियूं आहिनि, उहे छा ॼाणनि? उहा पंहिंजे फॉलोअर्स जे अॻियां क्रोधित थी वेंदा न। अगरि अबलायूं कुझु चवनि त पोइ उहो पंहिंजे फॉलोअर्स जे मथां क्रोधित थी वेंदा। दुर्वासा जो नाम बि आहे न, हुननि में ॾाढो अहंकार रहंदो हुयो, फॉलोअर्स ढेर हुया। भक्ति जो राज्य आहे न, फॉलोअर्स ढेर आहिनि, भक्ति जो राज्य आहे। उन्हनि सां पुछण जी कंहिंखे ताक़त न रहंदी आहे, न त उन्हनि खे चई ॾींदा आहिनि तव्हां त शिव बाबा जी पूजा कंदा आहियो, न त उन्हनि खे चई छॾनि तव्हां त शिव बाबा जी पूजा कंदा आहियो। हाणे भॻवानु कंहिंखे चईंदासीं? छा ठिकर भितर में भॻवानु आहे? अॻियां हली इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे सम्झंदासीं। हाणे नशो केतिरो आहे सभी पुजारी पूज्य न चईंदासीं,
है न। बाप चईंदा आहिनि मूंखे त वीरलो कोई ॼाणंदो आहे, मां जो आहियां जहिड़ो आहियां तव्हां ॿारनि में बि वीरलो कोई एक्यूरेट ॼाणंदो आहे। उन्हनि खे अंदरि में ॾाढी ख़ुशी रहंदी आहे। इहे त सम्झंदा आहिनि बाबा ई असांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदा आहिनि, कुबेर जा खज़ाना मिलंदा आहिनि। अल्लाह अवलदीन जो बि खेल ॾेखारींदा आहिनि। ठका करण सां खज़ाना निकिरी ईंदा आहिनि। ॾाढा खेल ॾेखारींदा आहिनि। ख़ुदा दोस्त बादशाह छा कंदा हुया, हुन ते बि कहानी आहे न। पुल ते जो वेंदा हुया उन्हनि खे हिकु ॾींहुं राजाई ॾेई रवानो करे ॾींदा हुया। उन्हनि खे हिकु ॾींहं जी राजाई ॾेई रवानो करे छॾंदा हुया। इहे सभु कहानियूं आहिनि न। ख़ुदा दोस्त बादशाह छा कंदा हुया, हुन ते बि हिकु कहानी आहे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि ख़ुदा तव्हां ॿारनि जो दोस्त ठहियो आहे, इन में प्रवेश करे तव्हां सां गॾु खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि, खेॾंदा आहिनि। शिव बाबा ऐं ब्रह्मा बाबा जो रथ हिकु ई आहे, त ज़रूरु शिव बाबा बि खेॾी सघंदा आहिनि न। बाप खे यादि करे खेॾंदा आहिनि त ॿई हिननि में ई आहिनि त ॿ न, बाप ऐं दादा, परंतु कोई बि सम्झंदो न आहे। चईंदा आहिनि रथ ते अचे, चईंदा आहिनि बाबा चईंदा आहिनि रथ ते अचे त उहो बि घोड़े गाड़ी जो रथ ठाहे छॾियो अथनि। ईअं बि न चईंदा आहिनि श्री कृष्ण में शिव बाबा वेही ज्ञान ॾे, उहो पोइ चई ॾींदा आहिनि श्री कृष्ण भॻवान वाचे। ईअं त न चईंदा आहिनि ब्रह्मा भॻवान वाचे, न। इहे रथ आहे शिव भॻवान वाचे। बाप वेही तव्हां ॿारनि खे पंहिंजो ऐं रचना जे आदि मध्य अंत जो परिचय ड्यूरेशन ॿुधाईंदा आहिनि। तव्हां बाप जो ॻाल्हि कोई न ॼाणंदा आहिनि। सेंसिबल ॿार जो हूंदा उहो बुद्धि सां कमु वठंदा। सन्यासियुनि खे त सन्यास करिणो आहे, तव्हां बि शरीर सहित सभु कुझु सन्यास कंदा आहियो, ॼाणंदा इहा पुराणी ॻाल्हि आहे। असांखे त हाणे नई दुनिया में वञिणो आहे। असां आत्मा हितां जी रहण वारी न आहियूं, हिते पाठ वॼाइण आहियूं। असां रहवासी परमधाम जा आहियूं, इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। हुते निराकारी झाड़ कीअं आहे, सभई आत्मायूं हुते रहंदियूं आहिनि। इहे अनादि ठहियलु ड्रामो आहे। केतिरी करोड़ जीव आत्मायूं आहिनि, एतिरा सभु किथे रहंदियूं आहिनि निराकारी दुनिया में। बाक़ी इहे सितारा जो आत्मा, बाक़ी सितारा त आत्मा न आहिनि न, आसमान जा। मनुष्य त हिन सितारनि खे ई देवता चईंदा आहिनि, परंतु उहो कोई देवता न आहिनि। ज्ञान सूर्य त हिकु शिव बाबा खे चईंदासीं, त उन्हनि खे पोइ देवता थोरी चईंदासीं। शास्त्रनि में त छा ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथनि। इहे आहे ई सभु भक्ति मार्ग, जंहिंमें तव्हां हेठि ई किरंदा आया आहियो। 84 जन्म वठंदव त ज़रूरु हेठि ई उतरंदव न। हाणे इहे आयरन एज जी दुनिया आहे, सत्य खे चईंदासीं गोल्डन एज जी दुनिया। हुते केरु रहंदा आहिनि, हुते देवता रहंदा आहिनि। उहा काॾे वई इहे कंहिंखे बि पतो न आहे। सम्झंदा बि आहिनि पुनर्जन्म वठंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि पुनर्जन्म वठंदे वठंदे देवता सां बदिले हिंदू थी वेंदा आहिनि, पतित थी वेंदा आहिनि। कंहिंजो बि धर्म बदिली, ॿियो कंहिंजो बि धर्म बदिली न थींदो आहे। हिते त पूरो धर्म जे विपरीत हली वेंदा आहिनि, त धर्म जो नाम ई बदिली थी वेंदो आहे। इन्हनि जो ई धर्म छो बदिली थींदो आहे, कंहिंखे पतो न आहे। बाप चईंदा आहिनि धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी विया आहिनि। देवी देवता हुया त पवित्र जोड़ा हुया, पोइ रावण राज्य में तव्हां अपवित्र थी वियो त देवी देवता कहलाए न सघियो। हिन करे नाम इहो पइजी वियो आहे हिंदू। देवी देवता धर्म श्री कृष्ण भॻवान न स्थापना कयो। ज़रूरु शिव बाबा ई अची करे कयो हूंदई न। देवी देवता धर्म श्री कृष्ण भॻवान न स्थापना कई, ज़रूरु शिव बाबा ई अची करे कयो न। शिव जयंती शिवरात्रि बि मल्हाइबी आहे, परंतु हुननि छा अची करे कयो इहे कंहिंखे बि पतो न आहे। हुननि छा अची करे कयो इहे कंहिंखे बि पतो न आहे।
शिव बाबा अची करे छा कयईं, शिव जयंती शिवरात्रि बि मनाइबी आहे, परंतु उन्हनि छा अची करे कयो कंहिंखे बि पतो न आहे। हिकु शिव पुराण बि आहे, वास्तव में शिव जी हिकु गीता ई आहे जो शिव बाबा ॿुधाई, ॿियो कोई शास्त्र न आहे। तव्हां कोई बि हिंसा न कंदा आहियो, तव्हांजो कोई शास्त्र त ठहींदो न आहे न। तव्हां नई दुनिया में हलंदा आहियो, सत्युग में कोई बि शास्त्र गीता आदि हूंदा ई न आहिनि, है न। हुते केरु पढ़ंदो? सत्युग में कोई बि शास्त्र गीता आदि हूंदा ई न आहिनि, हुते केरु पढ़ंदो? उहो त चई ॾींदा आहिनि इहे वेद शास्त्र आदि परंपरा खां हलियल ईंदा आहिनि, है न। इहे वेद शास्त्र आदि परंपरा खां हलियल ईंदा आहिनि, उन्हनि खे कुझु पतो ई न आहे। सत्युग में कोई बि शास्त्र गीता आदि पढ़ंदा ई न आहिनि, उते केरु पढ़ंदो? उहो त चई ॾींदा आहिनि इहे वेद शास्त्र आदि परंपरा सां हलंदा रहंदा आहिनि, उन्हनि खे कुझु बि पतो न आहे। स्वर्ग में कोई शास्त्र हूंदा न आहिनि, बाप त देवता ठाहे छॾियईं न, सभिनि जी सदगति थी वई, पोइ शास्त्र पढ़ण जी छा दरकारु? हुते शास्त्र हूंदा न आहिनि। हाणे बाप तव्हांखे ज्ञान जी चाबी ॾियनि था, जंहिंसां बुद्धि जो तालो खुली वेंदो आहे। पहिरियों तालो हिकदमि बंदि हुयो, कुझु बि सम्झंदा न हुया। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कंहिंसां बि ईर्षा आदि न करणी आहे, खामियूं कढी संपूर्ण ठहिण जो पुरुषार्थ करणो आहे, पढ़ाई सां उच्च पद पाइणो आहे। ॿियो आहे शरीर सहित सभु कुझु संन्यास करणो आहे असांखे, है न। शरीर सहित सभु कुझु संन्यास करणो आहे, कहिड़ी बि प्रकार जी हिंसा न करणी आहे असांखे, कहिड़े बि प्रकार जी हिंसा न करणी आहे, अहंकार न रखिणो आहे असांखे। वरदान अविनाशी ऐं बेहद जे अधिकार जी ख़ुशी व नशो सदा निश्चिंत, नशे द्वारा सदा निश्चिंत ठहो। दुनिया में ॾाढी महिनत करे अधिकार वठंदा आहिनि, तव्हांखे बिना महिनत अधिकार मिली वञे, ॿार ठहिनि था अधिकारी ठहिनि। वाह मां श्रेष्ठ अधिकारी आत्मा, हिन बेहद जे अधिकार जे नशे ऐं ख़ुशी में रहो त सदा निश्चिंत रहंदासीं। उहो अविनाशी अधिकार निश्चिंत ई आहे न, जिते निश्चिंत हूंदो हुते जिते निश्चित आहे हुते निश्चिंत हूंदो। उहो अविनाशी अधिकार निश्चित आहे असांजो, जिते निश्चित आहे उते निश्चिंत रहंदासीं, जिते पको आहे उते टेंशन थींदी न। पंहिंजी सर्व ज़िम्मेवारी बाप खे ॾेई करे सभु चिंताउनि सां मुक्त थी वञो। स्लोगन आहे, जो उदार चित विशाल दिल वारा आहिनि उहो ई एकता जी नींव आहे। जो उदार चित विशाल दिल वारा आहिनि उहो ई एकता जी नींव आहे। हिकु साथ रहण, हिकु साथ अगरि असांखे कमु करिणो आहे त उदार चित ऐं विशाल दिल वारो ठहिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।